नाज़रीन मां आहियां अवां जो मेज़बान राणा शेर मोहम्मद। वण इंसान जे लाइ तमामु घणो ज़रूरी हुजे थो ऐं वण टिण जेके पोखिया वञनि था उन जे पोखण खां पहिरियां उन जा ॿूटा तयारु कया वञनि था ऐं नर्सरियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे हुकूमती सतह ते त कोशिशि कई वई आहे, पर उन सां गॾोगॾु ख़ानगी तौर ते जेके माण्हू इहो कमु कंदे नज़र अचनि था उन्हनि में नुसरत फिरोज़ ज़िले जे भिरिया शहर में असां वटि जाफ़र ख़ान अबड़ो आहे। इन जी जेका नर्सरी आहे तमामु घणी मशहूरु आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके बाग़ आहिनि उन्हनि जा ॿूटा तयारु कया वञनि था, उन्हनि जूं चकियूं तयारु कयूं वञनि थियूं। सभिनी खां पहिरियां जेके घणे में घणा जेके हिते असां चकियूं हितां वठंदा आहियूं त उन्हनि में ज़ैतून जा बाग़ जेके असांखे भिरिया जे आस पास में नज़र अचनि था, उन्हनि बाग़नि में जूं चकियूं जेके आहिनि उहे हिते तयारु कयूं वञनि थियूं। उन सां गॾोगॾु अंब, लीमा ऐं ॿियूं जेके ॿिया बाग़ आहिनि उन्हनि जा बि जेके ॿूटा आहिनि उहे तयारु कया वञनि था। न फ़क़ति बाग़नि जे लाइ चकियूं मिलनि थियूं हिते, पर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल पिण जेके आहिनि उहे हिते उन्हनि जा ॿूटा तयारु कया वञनि था। जाफ़र मूंखे हीअ ॿुधाइजो त हीअ छा जो ॿूटो आहे? टेबल पाम। अच्छा, हीअ माना घरनि जे लाइ इस्तेमालु कबो आहे, घरनि में माण्हू ख़ूबसूरती जे लाइ लॻाईंदा आहिनि। अच्छा, हीअ छा जो ॿूटो आहे? यूफोरिया। ऐं हिन सां गॾु हीअ छा आहे? अच्छा, इंग्लिश गुलाब। माना तव्हां हिते जेके घरनि में ख़ूबसूरती जे लाइ जेके शयूं आहिनि उहे बि तयारु कयो था, त कहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि हिते ईंदा आहिनि वठणु, ऐं केतिरो जेको आहे तव्हां उन में जेको आहे महिनत कंदा आहियो ऐं उनखे तयारु करण में केतिरो अर्सो लॻंदो आहे? हिनखे जेकॾहिं तयारु करण में 6 महीना लॻी वेंदा आहिनि। 6 महीने में हिकिड़ो ॿूटो तयारु थिए थो ऐं पोइ हिन जी घणी क़ीमत आहे? जेकॾहिं को माण्हू वठणु अचे थो त हिन जी घणे में तव्हां खपाईंदा आहियो? सभिनि जी मुख़्तलिफ़ क़ीमत आहे, कंहिंजी 200, कंहिंजी 100, कंहिंजी 250, कंहिंजी 300। सही। माना हिकिड़ो ॿूटो तव्हां जेको 6 महीने में तयारु कयो था उन जी मुख़्तलिफ़ क़ीमत हुजे थी ऐं उहा जेके माण्हू अचनि था पोइ उहे उतां ख़रीद करे वञनि था। हीअ छा जो ॿूटो आहे? गेट वाला। हिनखे छा चइबो आहे? बोगनवेल। इहे माना घर में जेको हूंदी आहे उहा उन जे लाइ लॻायूं था त जेका माण्हू उनखे गेट ते जेको आहे। सही। अच्छा, हिन सां गॾोगॾु मूंखे इहो ॿुधायो त तव्हां वटि ॿूटा त ही थी विया उन जा गुलनि जा, चकियूं कहिड़े क़िस्म जी तव्हां लॻाईंदा आहियो? जैतून, लीमो, अंब, ग्रेट, नारगी, मौसमी, फिल्टर वग़ैरह सभु हूंदियूं आहिनि। माना इहे सभु तव्हां चकियूं तयारु कंदा आहियो, उनखे घणो अर्सो लॻंदो आहे? जेकॾहिं ज़ैतून जो तव्हांखां पुछिजे त उहा घणे अरसे में तयारु थींदी आहे? हिकु साल लॻंदो आहे हिकिड़े ॿूटे खे तयारु करण में। पोइ उहा घणी क़ीमत तव्हां हुनजी वठंदा आहियो? 150 रुपया। अच्छा, पोइ जेको माण्हू आबादगार हितां तव्हांखां वठी थो उते थो उहो जेको आबादगार तव्हांखां उहा चकी वठी थो वञे त उनखे बाग़ तयारु करण में घणो अर्सो लॻंदो आहे? मिसाल जे तौर ते ज़ैतून जो चकी आहे उनखे घणो अर्सो लॻंदो आहे बाग़ तयारु थिए? 3 साल में माल ईंदी आहे। माना तव्हां 1 साल उन चकीअ खे तयारु कंदा आहियो ऐं 3 सालनि ताईं आबादगार उनखे तयारु करण में लॻंदो आहे, त 4 सालनि में उहो ॿूटो जेको तव्हांजो पोखियल आहे उहो वण जी सूरत में फर ॾियणु शुरू कंदो आहे। अच्छा, हुन सां गॾु मूंखे इहो ॿुधायो त हीअ छा जो ॿूटो आहे? हीअ आहे मोरपंख। हिनखे मोरपंख चइबो आहे। अच्छा, हीअ सभिनी खां घणी जेका मौसम हुजे थी कहिड़ी? माना फेबरवरी जी जेका बहार जी मौसम आहे उन में सभिनी खां घणा ॿूटा वठणु ईंदा आहिनि माण्हू, या बहार में वरी अगस्त में बि? अच्छा, हीअ ॿुधाइजो त हींअर जेको हिते घणे में घणी जेका चकी हितां माण्हू ख़रीद कंदा उहा कहिड़ी आहे? दिल का राजा, रात की रानी, ऐं साईं मुंहिंजा गिदामिड़ी आहे, लिमू आहिनि, ॼमू आहे। माना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके मेवा आहिनि गुलनि खां अलावा करे उहे बि तव्हां हितां जेको आहे माण्हू खे तयारु करे ॾियो था। जेके माण्हू व्यूअर्स, तव्हां जाफ़र ख़ान जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो चवणु आहे त मां 1 साल खां वधीक अर्सो हिकु ॿूटे खे तयारु करण में लॻाए थो ऐं उहो ॿूटो जेको आहे आबादगार जॾहिं मूंखां वठी वञे थो, जीअं ज़ैतून जो ॿूटो आहे त उनखे 3 सालनि ताईं हू जेकॾहिं तयारु करे थो त 4थे साल जेको आहे उहो फ़सुलु ॾेई असांखे मेवे जी सूरत में मिले थो। ऐं इहे जेके माण्हू आहिनि उहे महिनत कनि था ऐं हितां जी जेका चीकी मिटी तमामु घणी ज़रख़ेज़ आहे, जंहिंजे करे हिते जेके बि शइ पोखी वञे थी उहा तमामु घणो तेज़ीअ सां तयारु थिए थी ऐं आबादगारनि खे सुठी मिक़दार में नाणे जी सूरत में उनखे रिस्पॉन्स मिले थो। व्यूअर्स, कंहिं ॿिए वीलाग सां गॾु वरी हाज़िर थींदासीं, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।